नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ फुलाडियूं शहर में ॾेती लेती जे मामले तां मेडिकल स्टोर जे मालिक मोइन माली खे एजाज़ मरी कुआड़ियुनि जा वार करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में फुलाडियूं रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। फुलाडियूं जा समूरा मेडिकल स्टोर एहतिजाती तौर बंद। होॾां SHO फुलाडियूं ज़ाहिद लिगारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार एजाज़ मरी पारां इहा दावा कई त मुंहिंजे फोती पीउ आचिर मरी जा मोइन माली ॾे 15,000 रुपया कर्ज़ आहिनि, जंहिं जूं शिकायतूं हिन मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कयूं, जेके न ॾियण जी सूरत में अॼु मथस हमलो कयो आहे। हिन ॿुधायो आहे त पुलिस जवाबदारी जी गिरफ़्तारी लाइ छापा हणे रही आहे। ॿिए तरफ़ ज़ख़्मी मोइन माली जे भाउ वाशू माली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॾे कंहिं जी बकाया रहियल न आहे। हमलो कंदड़ इहो ॾोहारी टोलो आहे, असांखे ब्लैकमेल करे भतो घुरनि था। न ॾियण ते हमलो कयो अथसि। आख़िरी इतलाउनि ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो ऐं न वरी गिरफ़्तारी अमल में आई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़